त ख़ातून अवल आसफ़ा भुट्टो ज़रदारी तरफ़ां मदर एंड चाइल्ड केयर अस्पताल नवाबशाह जो दौरो कयो वियो आहे। आसफ़ा भुट्टो ज़रदारी गवर्नमेंट गर्ल्स डिग्री कॉलेज नवाबशाह में कंप्यूटर लैब जो पिणु इफ़्तिताह कयो। इफ़्तिताह दौरान आसफ़ा भुट्टो ज़रदारी शागिर्दियाणियुनि सां पिणु मुलाक़ात कई आहे। आसफ़ा भुट्टो ज़रदारी तरफ़ां शागिर्दियाणियुनि खे IT में वधि खां वधि ध्यानु ॾियण जी हिदायत कई वई। आसफ़ा भुट्टो ज़रदारी ॿारनि जे अस्पताल में आवाम खे बहितर सहूलतूं ॾियण लाइ इंतिज़ामिया खे पिणु हिदायत कई। अवां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त ख़ातून अवल आसफ़ा भुट्टो ज़रदारी तरफ़ां मदर एंड चाइल्ड केयर अस्पताल नवाबशाह जो दौरो कयो वियो आहे। आसफ़ा भुट्टो ज़रदारी गवर्नमेंट गर्ल्स डिग्री कॉलेज नवाबशाह में कंप्यूटर लैब जो पिणु इफ़्तिताह कयो। इफ़्तिताह दौरान आसफ़ा भुट्टो ज़रदारी शागिर्दियाणियुनि सां पिणु मुलाक़ात कई। आसफ़ा भुट्टो ज़रदारी तरफ़ां शागिर्दियाणियुनि खे IT में वधि खां वधि ध्यानु ॾियण जी हिदायत कई वई। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन ते मौजूदु आहे नवाबशाह खां सिंध TV न्यूज़ जो ब्यूरो चीफ ज़ुल्फ़कार ख़ासकली। जी ज़ुल्फ़कार, ख़ातून अवल आसफ़ा भुट्टो ज़रदारी तरफ़ां मदर एंड चाइल्ड केयर अस्पताल नवाबशाह जो दौरो कयो वियो आहे। दौरे बाबति आगाह कजो। जी बिल्कुलु क़ौमी असेंबलीअ जी मेंबर ऐं ख़ातून अवल आसफ़ा भुट्टो ज़रदारी तरफ़ां जेको आहे सो अॼु मदर एंड चाइल्ड केयर अस्पताल नवाबशाह जो बि दौरो कयो आहे। उते मुख़्तलिफ़ वार्ड जेके ॾिठा आहिनि, उते जेके दाख़िल मरीज़ उन सां बि मुलाक़ात कई आहे। जॾहिं त इन खां अॻु आसफ़ा भुट्टो ज़रदारी जेको गवर्नमेंट गर्ल्स डिग्री कॉलेज नवाबशाह आहे, उते जेकी नई कंप्यूटर लैब ठही आहे उन जो इफ़्तिताह कयो आहे। उते जेके शागिर्दनि सां मुलाक़ात कई आहे। ॿुधाए पियो वञे त उन मुलाक़ात में हुन शागिर्दियाणियुनि खे चयो त वधि में वधि जेको आहे इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी जो दौरु आहे उन में वधि असांजूं जेके नियाणियूं आहिनि उहे हिसो वठनि। जॾहिं त अस्पताल जे दौरे दौरान हुन हिदायतूं कयूं त हितां जे ग़रीब ऐं मिसकिन माण्हुनि खे जेको आहे सो इलाज जूं सहूलियतूं बहितर कयूं वञनि। ऐं इलाज जेके बि हिते माण्हू अचनि था उन्हनि जे वेहण थोरे इलाज जे लाइ जुगा बंदोबस्त कया विया आहिनि। जॾहिं त जेके दौरे दौरान सूबाई वज़ीर आहे सिहत डॉक्टर अज़रा फज़ल पेचो साण गॾु हुई। जॾहिं त आसफ़ा भुट्टो ज़रदारी जे दौरे दौरान सिक्योरिटी जा हिफ़ाज़त इंतज़ाम इंतहाई सख़्तु कया विया। जेके रोड उहा मुकमिल तौर ते सील कया विया हुआ। जी ठीकु आहे ज़ुल्फ़कार, तफ़सील ॾियण लाइ वॾी महिरबानी।